थूम जो सभ खां वधीक इस्तेमाल खाधे पीते लाइ थींदो आहे, पर इन खां सवाइ बि मुख़्तलिफ़ शयुनि लाइ इन खे इस्तेमाल करे सघिजे थो। जीअं आम थधि ख़िलाफ़ विढ़ण ऐं ब्लड प्रेशर ऐं कोलेस्ट्रोल जी सतह खे घटि करण में थूम काराइती आहे। इन खां वधीक अजीब इस्तेमाल जीत भॼाइण ऐं शैताननि खे भॼाइण हूंदो हो, पर हाणे इहे सभु ॻाल्हियूं रुॻो वहम आहिनि। थूम खे ग़िज़ाइयत जो पावर हाउस चयो वेंदो आहे, छो त थूम में अहम ग़िज़ाई जुज़ जीअं विटामिन B6, मैग्नीज़, विटामिन C, सिलीनियम ऐं फाइबर जजे मिक़दार में हूंदो आहे। खोड़ माण्हुनि खे अॼु बि यकीन आहे त थूम में हिफ़ाज़ती ख़ासियतूं मौजूदु हूंदियूं आहिनि ऐं इहो सच आहे त थूम जा कुझु हैरान कंदड़ फ़ाइदा आहिनि। खणी उन खे खाओ या पंहिंजे कमरे में रखो, ही ॿिन्ही सूरतुनि में अव्हां जे कमु अचे थी। जेकॾहिं अव्हां पुरसकून निंड करणु चाहियो था त अव्हां खे पंहिंजे विहाणे हेठां थूम जो हिकु दाणो रखी सुम्हणु घुरिजे। ॿुधण में इहा ॻाल्हि अजीब लॻे थी, पर अव्हां खे पाण महसूसु थींदो त वाक़ई अव्हां ॿियनि जी भेट में वधीक पुरसकून निंड कंदा, छो त थूम में मौजूदु सल्फर ख़ुशबूअ सां गॾिजी अव्हां ते पुरसकून असरु छॾींदो आहे। थूम जी बूइ विहाणे ज़रिए अव्हां ताईं थोरी थोरी पहुची वेंदी आहे, जंहिंसां अव्हां खे वधीक सवलाईअ सां निंड ईंदी आहे। हीअ अव्हां जी निंड जे मयार खे बहितर बणाईंदी आहे ऐं ॿियनि लफ़्ज़नि में चइजे त अव्हां खे जल्द सुम्हारे छॾींदी आहे। पंहिंजे विहाणे हेठां हिकु या ॿ थूम जा दाणा छिले रखजनि त अव्हां ॾिसंदा त फौरी अव्हां खे इन जो असरु नज़र ईंदो। अव्हां बिल्कुलु हिकु ॿार जीअं सुम्ही पवंदा ऐं सुबुह जॾहिं उथंदा त ताज़ा तवाना हूंदा। अव्हां जे बेडरूम में थूम जी बूइ बि महसूसु न थींदी। जॾहिं अव्हां खे निंड अचण में ॾुखियाई थिए त थूम ऐं लौंग पीए हिकु गिलास में थोरो पाणी ऐं माखी मिलाए पी छॾियो। इन जो ज़ाइको थोरो ॾुखियो लॻंदो, पर इहो पुरसकून निंड लाइ मददगार आहे।